औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरीचो। अॼु 30 मार्च 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो मौज़ू आहे मोहम्मद मोटण शेख ऐं उन्हनि जे सोटनि जे नस्ल जो उजरो बयानु करणु। सोट जेके आहिनि नईआबाद जे साम्हूं लाल बख़्श तुंहिंजो जे ॻोठ खां लॾे आया हुया ऐं पाकिस्तान आज़ादु थियण खां अॻु में। ऐं ही 5 सोट आहिनि जेके लॾे आया ऐं ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीचा में अची रहाइश इख़्तियार कयनि। तिन जा नाला ही आहिनि: मोहम्मद मोटण अली ख़ान, मोहम्मद वासिल गुलण लौंग। अली ख़ान खे हिकु पुटु आहे करीम बख़्श। मोहम्मद वासिल खे 4 पुट आहिनि: रजब अली, अनवर अली, ग़ुलाम शबीर, मोहम्मद आचर। गुलण खे 2 पुट आहिनि: खमीसो, मोहम्मद सुलेमान। लौंग खे 2 पुट आहिनि: दुर मोहम्मद, मोहम्मद तगियल। करीम बख़्श खे 3 पुट आहिनि: ग़ुलाम सरवर, हाकिम अली, ख़ादिम हुसैन। रजब अलीअ खे 9 पुट आहिनि: ग़ुलाम असगर, मंसूर अली, अली अकबर, शमन अली, शाह नवाज़, ज़मीर हुसैन, अल्ताफ़ हुसैन, मोर। अनवर अलीअ खे 1 पुटु आहे नज़ीर अली। ग़ुलाम शबीर खे 4 पुट आहिनि: रियाज़ हुसैन, गदा हुसैन, फ़िदा हुसैन, अब्दुल गफ़ार। मोहम्मद आचर खे 4 पुट आहिनि: ज़ुबैर अहमद, मोहम्मद यूसुफ, मुनीर अहमद, ज़हीर अली। खमीसे खे 5 पुट आहिनि: सिकंदर अली, दीदार अली, अली नवाज़, हाजन, मोहम्मद नवाज़ उर्फ चटणी। मोहम्मद सुलेमान खे 1 पुटु आहे ग़ुलाम हैदर। दुर मोहम्मद खे 2 पुट आहिनि: अली हसन, गुल हसन। मोहम्मद तगियल खे 1 पुटु आहे मोहम्मद दाऊद। ग़ुलाम सरवर खे 2 पुट आहिनि: इरशाद अली, अहमद फरीद। हाकिम अलीअ खे 1 पुटु आहे आमिर अली। ख़ादिम हुसैन खे 3 पुट आहिनि: करीम बख़्श उर्फ मुमताज़, शुएब अली, सुहेब अली। ग़ुलाम असगर खे 1 पुटु आहे उबदार अली। मंसूर अलीअ खे 5 पुट आहिनि: महताब अली, नदीम अली, कामरान अली, आफ़ताब अहमद, मुबीन अहमद। अली अकबर खे 2 पुट आहिनि: सईद अहमद, रशीद अली उर्फ अबल। शाहनवाज़ खे 3 पुट आहिनि: ज़ुल्फ़कार अली, फैज़ान अली, अदनान अली। अल्ताफ़ हुसैन खे 3 पुट आहिनि: आदिल अली, आरिफ अली, बुदू। नज़ीर अलीअ खे 4 पुट आहिनि: ग़ुलाम मुस्तफ़ा उर्फ प्यारो, ग़ुलाम मुर्तज़ा, ग़ुलाम कादिर, ग़ुलाम हुसैन। रियाज़ हुसैन खे 2 पुट आहिनि: ज़ुबैर अहमद खे 2 पुट आहिनि: हसनैन अज़ीज़। मोहम्मद यूसुफ खे 2 पुट आहिनि: असलम अली, मोहम्मद बख़्श। मुनीर अहमद खे 2 पुट आहिनि: रेहान अली, रुज़वान अली। अली हसन खे 8 पुट आहिनि: शहज़ादो, राबेल, ज़ाहिद हुसैन, शाहिद हुसैन, माशूक अली उर्फ पपन, इमरान अली, इरफान अली उर्फ सिराज, अली गुल। गुल हसन खे 4 पुट आहिनि: साजिद अली, माजिद अली, माशूक अली, आबिद अली। मोहम्मद दाऊद खे 1 पुटु आहे निसार अली। उबदार अलीअ खे 3 पुट आहिनि: समर, अहद, ग़ुलाम असगर। महताब अलीअ खे 2 पुट आहिनि: ग़ुलाम मुर्तज़ा खे 1 पुटु आहे मोहसिन मुर्तज़ा। ग़ुलाम हैदर खे 6 पुट आहिनि: ज़मीर अली, शमीर अली, इरशाद अली, गुलशेर अली, मोहम्मद सफ़र, फज़ल मोहम्मद। शहज़ादो खे 2 पुट आहिनि: इज़हार अली, वक़ार अली। राबेल खे 2 पुट आहिनि: फ़तह अली उर्फ फ़तन, राहिब अली। ज़ाहिद हुसैन खे 1 पुटु आहे बख़्त अली उर्फ हशो। साजिद अली खे 2 पुट आहिनि: वारिस अली। माजिद अलीअ खे 1 पुटु आहे माहिर। निसार अलीअ खे 4 पुट आहिनि: दाऊद अली, अंसार अली, इकरार अली, ज़ाकिर अली। ज़मीर अलीअ खे 1 पुटु आहे हाजन। जज़ाकल्लाह।